हालाणी जी यूसी नवाबाद में सफ़ाई जो निज़ाम धर्म भरम चेयरमैन ख़िलाफ़ शागिर्दनि उस्तादनि ऐं पाड़ेवारनि जो मुज़ाहिरो। यूसी नवाबाद जे चेयरमैन ख़िलाफ़ शागिर्दनि उस्तादनि ऐं पाड़ेवारनि सफ़ाई न कराइण ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे अॻूणनि निसार अहमद हाले पोटरो इमरान अली मेमण काज़िम अली ख़ासकली समेत सरवान इक़बाल गाजी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 2 सालनि खां सफ़ाई न थियण करे गटरनि जो गंदो पाणी अॻिते वञण बजाए मथां वही रहियो आहे, जंहिं करे शहर जो गंदो पाणी रोड मथां ऐं असांजे स्कूल भरिसां बीहण करे शागिर्दनि समेत ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि ऐं पाड़ेवारनि जी ज़िंदगी अचीरन बणाए छॾी आहे। यूसी नवाबाद जो चेयरमैन हटायो। नवाबाद जो चेयरमैन हटायो। नवाबाद के बचाओ। हुसैन लाशारी हटायो। नवाबाद के बचाओ। रोड रस्तन ते गंदो पानी हिनमल साफ करायो। जीअं त हिन वक़्तु यूसी नवाबाद अब्बासी CNG जे पोयां मेरापुर बाईपास रोड ते बीठो आहियां, जिथे गुज़िरियल 2 सालनि खां वठी गंदे पाणीअ सां ही रोड भरियो पियो आहे ऐं उन रोड जी हालत तमामु ख़राब थी वई आहे ऐं ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि समेत स्कूल जे ॿारनि सां जेका सुबुह जे वक़्त में हालत थिए थी उहा ॾाढी जेको आहे सो इज़ाईंदड़ ऐं ॾुख ॾींदड़ आहे। अचो त हितां जे उस्तादनि शागिर्दनि ऐं पाड़ेवारनि खां पुछूं त उन्हनि जो हिन बारे में वधीक छा चवणु आहे। हिन रोड नालनि जे करे जेको आहे सो असांजे स्कूल ते ॾाढो फ़र्क़ु थो पए। ॿिया बि जेके ॿार आहिनि उन्हनि जा शूज़ थिया, कपिड़ा थिया, हिते इलाही ॿार किरी बि पवनि था। जहिड़ी गप आहे उन हिसाब सां तव्हां थोरो होॾे कैमरा कयो त ॾिसो केॾो न किन आहे, त उन हिसाब सां असांजे स्कूल ते ॾाढो इफेक्ट थो पए ऐं ॿारनि जी दिलि बि नथी चए अचण। सो असांजी जेका हीअ दरख़्वास्त आहे हिनमहिल असां दरख़्वास्त था कयूं, पर जेकॾहिं असांजी दरख़्वास्त ते अमल न थियो त हीअ असां तव्हांखे लाउडली था चऊं, असांखे का ॾियूं बि कोन था, लाउडली था चऊं त असां हीअ जेको धरणो आहे नेशनल हाईवे ते वठी ईंदासीं ऐं हीअ सभु ॿार वठी ईंदासीं। गॾु हलंदो न बाबा? वठी ईंदासीं ऐं असां जेको आहे धरणो पंहिंजो हुते नेशनल हाईवे ते हणंदासीं ऐं पोइ ॾिसूं था त हीअ जेको आहे नवाबाद जो चेयरमैन पाणी निकाल कराए थो या नथो कराए। सर असां यूसी नवाबाद जे चेयरमैन खे या रिक्वेस्ट कयूं था, बात चऊं था त महिरबानी करे हीअ जेका हालत लॻी पई आहे, स्कूल जे साम्हूं ही रोड रस्ता सफ़ा ॿुधा पिया आहिनि, जेके नाला ओवरफ्लो पिया था थियनि। असांजे स्कूल जे साम्हूं आहे जिते असां पढ़ायूं पिया था, हिते स्कूल इदारो बहितरीनु इदारो आहे, हली रहियो आहे, उते ॿारनि खे अचण वञण में ॾाढी तकलीफ़ थिए थी। तो बराए महिरबानी असां इहो रिक्वेस्ट कयूं था त महिरबानी करे हिन रोड रस्तनि खे साफ़ कराए, नालनि खे सही नमूने ठाराए करे असांखे हिते ॾिनो वञे त जीअं असांजा ॿार जेके स्कूल में सही नमूने सां अची ऐं पंहिंजी इल्मु पिराए सघनि। चेयरमैन सिलेक्ट थींदो थो अचे ऐं 12 लखनि ते जेको आहे मतिलबु बजट अचे पई सालों साल ऐं उनजो जेको आहे को प्रोग्रेस कोन्हे, को बि कमु कोन कयो थो वञे ऐं जेके इहे असांजा मासूम ॿार आहिनि जेके असांजा इहे अचनि था, हिननि जो गुज़रनि तव्हां पाण ॾिसो त नाला ओवरफ्लो थी रहिया आहिनि। सो बराए करम नालनि जो ड्रेनेज सिस्टम क्लियर करायो वञे ऐं हिननि जो जेको आहे रोड रस्ता साफ़ करायो वञे।